नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र वठूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। फरीदाबाद वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि लॻण सबबि सॼो ॻोठ सड़ी वियो। 80 खां वधीक घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वियलनि जो अंग 8 थी वियो। फौतियुनि में 3 भाउर ऐं 1 भेण बि शामिल। 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी जो मेहण ऐं लाड़काणे जे अस्पतालुनि में इलाज हलंदड़। ॻोठ में सोग जी लहर, हर खाली बाहि में सवें ढोर बि सड़ी मरी विया। फौतियुनि जी इज्तिमाही जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान में मड़ दफ़नाया विया। DSR रेंजर्स सिंध हेडक्वार्टर्स बाहि मुतासिरनि वटि पहुतो। इमदादी कार्रवायूं जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह बाहि वाक़े जो नोटिस वरितो। इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। ज़िले इंतज़ामिया खे इमदादी कार्रवायूं तेज़ करण ऐं मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी हिदायत। ज़िंदगी ख़त्म आहे साईं। इन महिल असांजो कुझु न बचो आहे, पर पीअण जो पाणी थो हुजे। जेके माण्हू बचा आहिनि उहे त बचनि, उहे मरी वञनि। न मानी था खाइनि न पाणी था पीअनि, को अचण वारो न आहे। मां ॿुधो, मां DC साहिब जी ऑफिस में सभु माण्हू वठी असां पाण खे साड़ींदासीं। फरीदाबाद वेझो सॼो ॻोठ सड़ण बाद नेठ इंतज़ामिया खे ख़्याल अची वियो। असिस्टेंट कमिश्नर मेहड़ 20 कलाकनि बाद पुरफेज़ मोहम्मद चांडियो पहुची वियो। मुतासिरनि जो एहतजाज ॻोठाणनि ॾांहींदे चयो आहे त AC साहब अव्हां बि हथ लोॾींदे चयो आहे त जेके मरणा हुआ उहे मरी विया। 10 माण्हू सड़ी विया, पर को बि नुमाइंदो नाहे पहुतो। जेके बचा आहिनि उहे बि DC ऑफिस आॾो बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। वफ़ाक़ी सरकार पाकिस्तान मीडिया एंड डेवलपमेंट अथॉरिटी खे ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। पेका ऑर्डिनेंस ते नज़रसानी जो फ़ैसिलो। इतलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी इज़हार राय जी आज़ादीअ ते का सौदेबाज़ी न कई वेंदी। मीडिया गुज़िरियल 4 सालनि खां सेंसरशिप में रहियो। कोशिश कंदासीं त जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल जल्द लागू कयो वञे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त आरिफ अलवी PTI न पर मुल्क जो सदर आहे। उहिदे खे सियासत जे लाइ इस्तेमालु न करे। सदर आइनी फ़र्ज़ अदा नथो करे सघे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। पंजाब में बग़ैर आइनी कमु थी रहियो आहे। गवर्नर में जुरत नाहे त नए चूंडियल वॾे वज़ीर खे हलफ़ खणाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। वज़ीर आज़म ऑफिस मौजूदु मुलाक़ात में पेशा वारनि मामलनि ऐं क़ौमी सलामती जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आर्मी चीफ जी शहबाज शरीफ सां वज़ीर आज़म जो उहिदो संभालण खां पोइ ही पहिरीं मुलाक़ात आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे हलफ़ बरदारी तक़रीब में आर्मी चीफ तबियत ख़राब हुजण सबबि शरीक न थी सघियो हो, जंहिंजी DG ISPR बाद में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में वज़ाहत बि कई हुई। ऐं कल्चर बणिजी वियो आहे त फ़ैसिलो अव्हां जे हक़ में अचे त इंसाफ़ जो मान मथां, जे ख़िलाफ़ हुजे त इंसाफ़ दागदार। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल जा सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 जे तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क। वकील फारूक H नाइक दलील ॾिना त इलेक्शन कमीशन नाअहली रेफरेंस ते मुक़ररु मुदे ताईं फ़ैसिले जी पाबंद आहे। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट बि मुक़ररु वक़्त ताईं फ़ैसिले जी पाबंद आहे। जिते बि अख़्तियार हद खां वधीक हूंदा उते ग़लति इस्तेमालु थींदो। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं महिरबानी।